जी बिल्कुल नाज़रीन, सब डिवीज़न गढ़ी असन जे अक्सर थाणनि जे हदनि में वधंदड़ बदअमनी इलाइक़े वासियुनि खे सख़्तु परेशान करे छॾियो आहे। हिननि इलाइक़नि में पुलिस जो को गश्त कोन्हे। मुख़्तलिफ़ थाणनि जे हदनि में जेके चौकियूं क़ाइमु थियल आहिनि उहे बि बिल्कुलु वीरान बणियल आहिनि, जंहिं सबबु हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदे ख़ौफ़ हिरास में वरितल आहिनि। इन ई हवाले सां असीं जेके आहे त शहर वासियुनि सां इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन कहिड़ा वीचार आहिनि। सही बदअमनी जो हवाले सां तव्हां रिपोर्टिंग कयो था, तव्हांजी महिरबानी जो असांजो आवाज़ु तव्हां आला अहवाननि ताईं पहुचायो था। बदअमनी जी सूरत इंतिहाई हिते ख़राबु आहे। ग़रीब फुरिजे थो, लुटिजे थो, ॾींहं जो राति जो कोई इज़त महफ़ूज़ न आहे, न इज़त महफ़ूज़ आहे, न जान महफ़ूज़ आहे, न माल महफ़ूज़ आहे, कोई नोटिस वठण वारो न आहे। हिन इलेक्शन खां पोइ सूरत हाल जेको ख़राबु थियो आहे बदअमनी जो, कोई नोटिस वठण वारो न आहे। कुझु कोन्हे साईं, अमन SSP साहिबु जेको हिते पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे दौड़ थाणे ते, असां ॿुधोसीं मीडिया जे सोशल मीडिया जे ज़रिए। बिल्कुलु इहा ग़लति आहे, जो बिल्कुलु बदअमनी आहे। इहा मौक़िफ़ ते असां मुतफ़िक़ न आहियूं। बहरहाल तमामु सूरत हाल ख़राबु आहे। माण्हू जो ॾींहं जो न इज़त महफ़ूज़ आहे, न राति जो। बदअमनी जो सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। तव्हांजी महिरबानी, असांजी आवाज़ु आला अहवाननि ताईं पहुचायो था, लेकिन असां सम्झूं था उते सभु अंधा गुंगा ॿुड़ा वेठा आहिनि, जो ग़रीब आवाम जो आवाज़ु ॿुधण जे लाइ कोई तयारी न आहे। हिते को वॾेरो फुरिजे थो, उनजे लाइ 100 माण्हू गॾु थियनि था, जेकॾहिं ग़रीब रोज़ जे बहस जे फुरिजे थो, लेकिन उन जे लाइ कोई गॾु नथो थिए, न उन जो आवाज़ु कोई मथे पहुचाए थो। आवाम जी सूरत हाल इंतिहाई ॾुखीरो आहे ऐं बदअमनी जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। माण्हू जो न इज़त महफ़ूज़ आहे, न माल महफ़ूज़ आहे, न जान महफ़ूज़ आहे। इंतिहाई सूरत हाल गंभीर आहे। माण्हू मायूस आहिनि इन हालातनि खां। पुलिस डिपार्टमेंट असांजे नज़रनि में हिते ॾिसूं था अमन जे लाइ कोई कमी नथो करे। ॾिसो, हीअ पुलिस इंतिज़ामिया जेकी आहे सरासर न हली आहे। हथु वठी मज़लूम आवाम खे जेको आहे ॾुआरनि जे हवाले कयो वियो आहे। तव्हांखे ख़बर आहे त सब डिवीज़न गढ़ी अथनि में तक़रीबन 2-3 महीननि में जेके 3-4 अगवा जी वारदातूं थियूं आहिनि, चोरी जी वारदातूं थी रोज़ मामूल बणियल आहिनि। पर हथु वठी जेका पुलिस जेको आहे असां सम्झूं था त इहे ॾुआरियुनि सां ॿिट बणियल आहे। राति जो असां ॾिसूं था त ॾुआरी इहा पुलिस त असांखे किथे बि नज़र नथी अचे। ॾोयारी जेका आहिनि बाक़ाइदे जेका घुमंदा फिरंदा वता जाथऊं जीअं वणे उहे कंदा वता आहिनि। अदा बदअमनी उरूज ते आहे। अॼुकल्ह ॾिसो था तमामु ज़्यादा पुलिस जो को किरदार बि कान्हे। बाज़ार में वेठा आहियूं, दुकानदार आहियूं। अॻे असां 9 वॻे 9:30 वॻे राति जो दुकान बंदि कंदा हुआसीं। हाणे बसि मग़रिब निमाज़ या त घर वञी पढ़ूं था, हिते पढ़ूं था बि बसि देरि नथा कयूं, ताला बाला हयूं हलिया था वञूं, सॼो बाज़ार बंदि थी थो वञे। बसि छा कजे। सिंध हुकूमत आहे, सिंध खे हुकूमत खे गुज़ारिश आहे त बराए महिरबानी अमन करायो। चाबियूं चोर सरगरम आहिनि, ढगी चोर सरगरम आहिनि, बिशनियूं सरगरम लॻा पिया आहिनि। को किरदार कोन्हे को। हर माण्हू ख़ौफ़ में मुब्तला आहे। बाहू खोसो हुजे, करीबश खोसो हुजे, मांझीपुर हुजे, मतिलबु त हितां निकिरूं था ठुल जे लाइ बि चऊं था हाणे विया त आहियूं शल ख़ैर सां मोटे। वेंदड़ वियो हलियो, पोयां पिया दुआऊं घुरंदा त या अला इन हमरा खे ख़ैर सां आन। तमामु बदअमनी आहे। बसि तव्हांखे गुज़ारिश आहे, तव्हां साफ़ ई आहियो, तव्हां बि माशा अल्लाह तमामु ज़बरदस्त किरदारु अदा कयूं बीठा हो। जेकॾहिं तव्हां सां गॾु बदअमनी इन इलाइक़े में वधी वियो आहे, जेको आहे न सिज लथे खां अॻु में जो आहे न कारोबारी मर्कज़ बि बंदि थी वेंदो आहे और हर को माण्हू पंहिंजे घरनि ते महदूद आहे। हे घणे क़दुरु त RD 44 हद बाहू खोसो, RD 52 या गढ़ी असन इन जे एरिया दिलमुराद आहे, या हे को माण्हू अचण वञण लाइ बि तयारु न आहिनि। ॾींहं जो ई माण्हू पंहिंजो कमुकार शहरनि में फ़ारिग़ थी करे हलिया वञनि था। बराए महिरबानी हिन इलाइक़े में अमन कराए वञो। असां आला अख़्तियारनि खे इहा अपील कयूं था त असांजे इलाइक़े में जेको आहे न बदअमनी ते जेको आहे न एक्शन खयो वञे। असांजो ग़रीब गुरबो रोज़गार करण लाइ या मिसाल कमाइण जे लाइ को वञे थो बि उनखे परेशानी हालतुनि में गुज़रणो पए थो। बराए महिरबानी IG सिंध खे DIG असांखे इनखे गुज़ारिश था कयूं त असांजे इलाइक़े में जेको आहे न ठुल ज़िला जकाबाजी हिन गढ़ी असन जी ठुल जी एरिया ओसा पासे में जेको आहे न हे बदअमनी आहे, चोराकारी आहे, दाड़ो वधी वियो आहे। इन जे बारे में बराए महिरबानी एक्शन खयो वञे। जी बिल्कुलु नाज़रीन, अवी इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त पुलिस जे नाअहली सबबु ऐं जेके सब डिवीज़न गढ़ी असन जा जेके थाणा आहिनि उते जेके आहे त अक्सर थाणनि ते नाअहल ऑफिसर मुक़ररु थियल आहिनि ऐं इहो ई सबबु आहे त हिननि इलाइक़नि में जेके आहे त बदअमनी जेके आहे त तमामु घणे हद ताईं जेके आहे त वधी वियो आहे। जंहिं सबबु हितां जा इलाइक़े वासी जेके आहे त सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि जो इहो बि चवणु आहे त राति जो जेको आहे त सॼी रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर आहियूं, त वरी ॾींहं जो शहर जे तरफ़ कंहिं कमुकार जे लाइ वञण थिए थो
त बि जेको आहे त तमामु घणो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि पुलिस खाते जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर हिन तरफ़ तवजो ॾिनो वञे, सब डिवीज़न गढ़ीअसन में जेके आहे त अमन अमान जे सूरत हाल खे बहितर बणायो वञे त जीअं इलाइक़े वासी जेके आहे त सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन मोहम्मद तलहा खोसो सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ीअसन।